अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भरनि खे ख़ुशि आमदीद भली कार। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे सावल ऐं जेको आहे सिकू गॾिजी करे मुराद ऐं दिलशेर जी दफ़ा भॼाए भॼाए साहु कढंदा। इहे पाण खे त कमु हिननि ग़लती कई आहे। हाणे जेको आहे हीउ अहिड़ो कमु कंदा हिन सां हालत कंदा कुते वारी। पोइ इहे सभु बकाईंदा कुटको ॾेई सावल जे अॻियां इहे बकंदा मुराद दिलावर ते ऐं दिलावर ख़ान जे साम्हूं बकाए ऐं सावल ऐं दिलावर जी दुश्मनी अञा वधी वेंदी ऐं चाकर ख़ान खे रिहा अकबर ख़ान कोन कंदो। पोइ अहिड़े हिसाब सां जेका दिलावर आहे उहे वञी चाकर ख़ान जी घरवारी खे भड़काईंदो, चवंदो तुंहिंजो भाउ हीउ कमु ख़राबु कयो आहे, मां छॾाइणु वञा पियो चाकर ख़ान खे। हू अञा हुनखे वधीक कावड़ कंदो अहिड़े हिसाब सां। ऐं पोइ उहा जेको आहे सावल ते अञा गुसो कंदी, चवंदी तूं मुंहिंजे मुड़ुस खे माराइण जी कोशिशि करें थो वग़ैरह वग़ैरह। सावल सम्झाईंदो पंहिंजी भेण खे, लेकिन हू कोन सम्झंदी छो त हुनजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि घुमे थी जेका दिलावर उनखे भड़काए थो भेण भाउ खे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु। हाणे दोस्तों अचण वारा एपिसोड सम्झो तव्हांजे लाइ ज़बरदस्त ऐं बहितरीन मां बहितरीन थियण वारा आहिनि।